अल्लाह ना मिले, अरे अल्लाह वाले हैं जो अल्लाह से मिला देते हैं। अल्लाह पीरन जे पीर जो कमाल बुधाया कुर्बान वना हे वो पीरन जो पीर दिल पर दस्तगीर फरमाइन था मुझो मुरीद सिज लहण वारी जगह ते हुजे मां दस्तगीर सिज उभरण वारी जगह ते हो जाऊं। ओ मुरीद मुश्किल चई सद कण कम तुंजो आ ढक ॾियण कम मां पीरन जे पीर दिल पर दस्तगीर जो आ। दिल मां दां पो निकरंदी थे मुर्शिद जी मदद अग में पुजंदी आ। कुर्बान वञा पीरन जे पीर दिल पर दस्तगीर जे मकाम तां बगदाद जे इलाइके में हिकड़े कब्रिस्तान में हिकड़े शख्स के पूरे आया। मुझे पीरन जे पीर वटि उन इलाइके जा माण्हू आया। ओ सुना हिकड़े शख्स के पूरे विया उन जे मदार मां दाउन जो कूकुन रड़न जो आवाज रोजानो ईंदो आ। एतिरो खौफनाक आवाज आ जो असां पाड़े वारनि जी निंड ई फिटी वई आ। ओ सुना अलाए कब्र वारे जे मथां अज़ाब थो थिए जो उन्हनि जो आवाज पाड़े वारा भी ॿुधनि था। मुंहिंजे पीरनि जे पीर दिल पर दस्तगीर फरमायो ओ गुलामो इहो कॾहिं मां दस्तगीर जे दर ते आयो हो या न? सुभान अल्लाह सुभान अल्लाह। दस्तगीर जे दर जे यारीअ जो लंगर खाधो या न? अर्ज़ करण लॻा सुणा असांखे इहा बि ख़बर कोन्हे। पीरनि जे पीर फरमायो मुंहिंजे दर जो इन पाणी पीतो हो या न? अर्ज़ कयो सुणा असांखे इहा बि ख़बर कोन्हे। मुंहिंजे पीरनि जे पीर जे मक़ाम तां कुर्बान वञा पाण मुराक़बो करण फरमायो कशफ करण फरमायो कशफ करे पंहिंजी चादर मुबारक मथे करे कुर्बान वञा। सुभान अल्लाह। मुझे पीरन जे पीर दिल पर दस्तगीर फरमायो ओ गुलामो मुखे मलाइक था बुधाएं। सुभान अल्लाह मलाइक था बुधाएं त ओ सुना पीरन जा पीर इन हिकड़ो दफ़ो तो अब्दुल कादिर जीलानी जो दीदार कयो हो। हिकड़ो दफ़ो तो पीरन जे पीर जो दीदार कयो। पीरन जे पीर दिल पर दस्तगीर फरमायो हथ खणो जेको मुंहिंजो दीदार करे उन जे मथां अल्लाह ताला अज़ाब टारे छॾींदो आहे। तुंहिंजा मौला जेको रण करे भेज दस्तगीर जो नारो चवे रात जो बिस्तरे ते सुम्हे उनखे पीरन जे पीर जो दीदार पीरन जा पीर बेड़ो तारे दे देर न कर दस्तगीर बेड़ो तारे दे। केर सोचवे त अॼु दस्तगीर जे बचन वटायो खाली न वञो सभु रहमत सां झोल भरे वञो। वो जबरात को दस्तगीर खाली कोन छॾींदी। आ पीरन जा पीर बेड़ो तारे दे देर न कर दस्तगीर बेड़ो देर न कर दस्तगीर बेड़ो तारे दे। आ पीरन जा पीर बेड़ो तारे दे देर न कर दस्तगीर बेड़ो तारे दे। चौ देर न कर दस्तगीर बेड़ो तारे जो। मुझे पीरन जे पीर जा गुलामा अल्लाह ताला तो असांखे उहो पीरन जो पीर दिल पर दस्तगीर ता फरमायो जो ॿिए जे दर ते वञण जी ज़रूरत ई कान्हे। मुंहिंजे पीरन जे पीर फरमायो जेको नक्शबंदी या चिश्तीअ में मुरीद थी सघे थो चिश्ती सोहरवर्दीअ में मुरीद थी सघे थो इहे हिक ॿिए में मुरीद थी सघनि था। जेको मां दस्तगीर जे कादरी सिलसिले में आयो आहे उनखे ॿिए जे दर ते वञण जी ज़रूरत ई
पीरन जे पीर फरमायो जिया मां वलियन में सरदार आया इया मुंजो कादरी सिलसिलो सिलसिलन में सरदार आया जिया मां वलियन में सरदार आया मां दस्तगीर जो कादरी जिक्र जिक्र में सरदार बिन जे दरदा ओ बिन जे मुरीदन के फैद मिले अने उनन के सबक लतीफा मिलन उए सबक पूरा कंदा आहिन पो उनन जो कलब खुलंदो उनन में उनन के साल लगे 2 साल लगन 10 साल लगन ओ पांजा सबक पूरा कर पो उनन जा कलब खुलंदा आहिन हे दस्तगीर जो शान वणे पो त दस्तगीर जो नारो मुंजो पीरन जो पीर तो फरमाए मां दस्तगीर जो कर हिकड़ी ज़रब ला इलाहा इल्लल्लाह जी हिकड़ी ज़रब हणे हिकड़ी ज़रब सां मुंहिंजे गुलाम कादरी जो कलब खुली वेंदो आहे भेज दस्तगीर जो नारो दस्तगीर जेको राड़ करे नारो ॿुधाए उन जा बि कलब खोले छॾिया पीरन जे पीर दस्तगीर जे मकाम मुझे पीरन जे पीर फरमायो मुझे मुरीद जे छिदल जुतिय के निहार जा मुझे मुरीद जे फाटल कपड़न दे निहार जा मुझे मुरीद के इया फाटल आई जुती छिदल में दिसी करे उनके कमजोर न समझ जा इहो निहार जा इन जे मथा हथ कंहिंजो आहे इन मिस्कीन जे मथा हथ मां पीरन जे पीर दिलबर दस्तगीर जेको ॾाढा नारो ॿुधाए उनखे पंहिंजे ग़ुलामी में क़बूल करे छॾिया उनखे पंहिंजे भई हथ मथे खणी लबैक 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 या रसूल अल्लाह लबैक 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 या रसूल अल्लाह लबैक हथ मथे लबैक लबैक दस्तगीर जे गुलाम जो जनाज़ो ॾिठो न दुनिया में लबैक या रसूल अल्लाह लबैक अल्लाह हाथ को सैद रुबी साहब लबैक लबैक और दस्तगीर जा गुलाम दुनिया ॾिठो त दस्तगीर जे गुलामनि जो मक़ाम छा आहे इहो त हिकिड़ो व्हील चेयर ते वेहण वारो जे दस्तगीर जे गुलाम दुनिया जे कुंड कुर्श जे काफ़रनि जा दिमाग़ टकराए छॾिया ओ दुनिया जा काफ़र महबूब जे गुलामनि जो शान महबूब जा गुलाम दुनिया में रहंदा तबी शान वारा दुनिया मां वेंदा तबी शान हथ मथे करे दादा भेज दस्तगीर हाथ मथे करे भेज दस्तगीर जो नालो एयरपोर्ट पे फ्लाइट लगी जल्दी वेही हाथ मथे करे भेज दस्तगीर इहो दस्तगीर जो गुलामनि जो शान दादा करण करे सुभान अल्लाह चओ और दस्तगीर जा गुलाम महबूब जे दर जी गुलामी ॾेई त ॾिसो न महबूब जो दीन के जो मोहताज ना है सुभान अल्लाह और मुझे महबूब जा परवान हर दौर में अल्लाह ताला महबूब जे दीन जो मुहाफिज मोकलींदो इन दौर में इहो आशिक़ रसूल हज़रत अल्लामा खादिम हुसैन रिज़वी साहब सुभान अल्लाह
जे दुनिया के हिलाए छे मुझे महबूब जे जनादे में 1.5 करोड़ का मथे मार बस बारन लाहौर वारा साईं फरमांदा चो तो 2 करोड़ को माण्हू मथे आए ना जारण करे मना महबूब जे गुलाम जे जनादे में गणन का मथे आ माण्हू कुर्बान ओ दस्तगीर जा गुलाम तो असांजे लजपाल मुर्शिद मोहम्मद आशिक अली शाह जीलानी भेजो दस्तगीर जो नारो मबूजा परवानो कुर्बान मुर्शिद मोहम्मद आशिक अली शाह जीलानी जे मकाम ता इन दौर में दुनिया जे कुंड कुर्श में जे कदे यारीअ जो फैज़ पुजायो त मुर्शिद मोहम्मद आशिक अली शाह जीलानी पुजायो नारो मुर्शिद आशिक अली शाह जीलानी वो मुर्शिद मोहम्मद आशिक अली शाह जीलानी सदन ताईं क़यामत ताईं यो भेज दस्तगीर जो नारो अल्हम्दुलिल्लाह यो नारो हलंदे हलंदे दुनिया जे कुंड कुर्श ताईं पाकिस्तान जे कुंड कुर्श ताईं त बहदो आ दुनिया जे कुंड कुर्श ताईं इंशाअल्लाह मुर्शिद जो फैज़ काफी मुल्कन में त मुझे मुर्शिद जा लजपाल जा मुरीद यारी भी थी भेज दस्तगीर जा नारा भी लगन कुर्बान वजा मुझे लजपाल मुर्शिद जे मकाम ता मुझे मुर्शिद जो लखे करामत कुर्बान वजा जे मुझे महबूब रसूलुल्लाह जे दीन ता सजी जिंदगी महबूब जे दीन ते वक़फ कई पाण फरमाए अबा मां कदे भी बिस्तरे ते चई तरह जो पाता जंगू ड्रगियो करे मां नसदो आया कदे बिस्तरे ते मां चई तरह निंद्र न कई आ अवा निंद्र ली अते कई मुझे महबूब रसूल हयाती थोरिया पिरियन जे दीन जी ड्यूटी दई वठो कुर्बान वना जे मुझे लजपाल पांजे बचरन के पांजे प्यारा दोस्तो नवासन के मुझे मुर्शिद जे पोटन डोटन के फैज़ दसो मुझे दिल पर दस्तगीर जे फैज़ मुझे दिल पर दस्तगीर जे भेज दस्तगीर जा नारा कुंड कुंड करोड़न माण्हुनि जे दिलनि में दस्तगीर जे इश्क ॾियण वारो मुर्शिद मोहम्मद आशिक अली शाह जीलानी अल्लाह अल्लाह करने से अल्लाह ना मिले अरे अल्लाह वाले हैं जो अल्लाह से मिला देते हैं मुर्शिद जी की नगरी करामत वो मुर्शिद आशिक अली शाह जीलानी जंहिंजे ज़बान में अल्लाह ताला वो पावर रखियो हो जेको ज़बान मां फरमाईंदा उहे थी वेंदो मुझे लजपाल जे दरबार में हिकिड़ो हमरा पंहिंजे दोस्त खे वठी आयो मुझे लजपाल जे दरबार में आया अजी अर्ज़ कयूं सुणा हे मुंहिंजो दोस्त आ इनके पकोड़न जो नंढड़ो दुकान आ लाड़काने जे अंदर ओ सोना मिस्कीन हे 13 लखन में कर दिया खुद कशी पियो करे त एतरी आमदनी कोने एतरी मिल्कियत भी कोने मां कर्ज किथा लाईंदो खुद कशी पियो करे मूं कयो मां यार देसो में हिकिड़ो दस्तगीर जो बच्चो थो रहे जंहिंजो नालो मुर्शिद मोहम्मद आशिक अली करे उन दस्तगीर जे बचड़े वट तूं पढ़दे मुंहिंजो अक़ीदो आ उन लजपाल रब जे दरबार में हथ खयां रब तुंहिंजा बुडल बेड़ा तारे छड़ींदो ओ सुणा मां वठी आयो आहियां हिते बचाइण असांजो कम आ अॻिते संभालण अव्हांजो कम मुंहिंजे लजपाल न्यारे अबा अॼु वेहार इनखे अॼु इनखे सेठ कयूं था
विहार जिन के सेठ कयो था मुझे लजपाल फरमाया बा वुजू कयो मां महबूब जे बचड़े सां दर्जी नमाज पढ़ो नमाज पढ़ी आया मुझे लजपाल उन्हनि के विहारे करे पाण मुराक़बे में तावीज़ लिखण फरमायो चादर मुबारक हणी करे पाण तावीज़ लिखी करे दुकान जे दखल जे खाने में रख रब तुझा बेड़ा पार फरमाए बस वो वयो मुझे रहबर जो तावीज़ पाण फरमाया के देखार जान तावीज़ खोल जाबीन मुझे लजपाल मुर्शिद तावीज़ दिनो कामिल बलिय जे हथन जो तावीज़ भी तावीज़ है जो तावीज़ तमां ॾिसंदा आहियो जेको यासीन शरीफ़ वारो मुर्शिद जे बचन जे दर तां मिलंदो आ इहो मुंहिंजे लजपाल जे हथनि जो लिखियल इन तावीज़ जी भी करामत आ ओ तुयो तावीज़ पहचंदो वञे कहिड़ो भी बीमार हुजे उनखे शफ़ा मिली पवंदी आ मुंहिंजे रबर जो मुरीद आ हाजी मोहम्मद इम्तियाज कराची वारो असांजे मदरसे जे बरसां रहंदो आ उनजो वो उर्दू हो जिसे मैंने अर्ज किया साईं को साईं मेरी बहन है उनको सर में दर्द है मेहरबानी करो तावीज़ अता फरमाओ मेरे लजपाल ने तावीज़ अता फरमाया क्या कहते हाजी इम्तियाज साईं ने तावीज़ मुझे दिया मैंने अपनी बहन तक वो तावीज़ पहुंचाया नहीं तावीज़ मेरे हाथ में आया उनके सर का दर्द खत्म हो गया कुर्बान मुझे लजपाल मुर्शिद मोहम्मद आशिक अली शाह जीलानी जे मकाम दा इन जे तावीज़ जूं लखे करामतूं इन तावीज़ सुभान अल्लाह तावीज़ ला इलाज वट वञी पहुचे तो वो इलाज वारो बंदी वञे कैंसर वारो बीमार केड़ो भी बीमार हुजे मुझे लजपाल जो तावीज़ पहुचंदो वञे उन जो बेड़ो पार थी सुभान अल्लाह घणी भेज दस्तगीर जो नाम दा करे भेज दस्तगीर जो नाम उनके मुझे लजपाल तावीज़ दिनो दुकान जे दखल जे खाने में वञे रख ते वयो प्यारा दोस्तों दुकान जे दखल जे खाने में तावीज़ रख तो वयो बरकत शुरू सुभान अल्लाह मानन जो कतारू लगी वयूं हिकड़े साल जे अंदर उन जो कर्ज लही वियो बे साल में उन भलो बंगलो वरदो 3 साल में उन भली कार वर्दी सब दुकानदार फिरी आया यार कमाला तू वने तो अगले थीनो असांजे जो वादा रोज़ीअ में वने थी घटताई थी गाल छाए उन जो तैयार है ना मुर्शिद आशिक अली शाह न के तावीज़ दिनो इन के सब बरकतूं न कामिल मुर्शिद जे तावीज़ जो आहे मुर्शिद जे तावीज़ जूं बरकतूं सब दुकानदार फिरी आया दा मेहरबानी कर जेको मुर्शिद तावीज़ दिनो थी असा के दे फोटो कॉपी करायो असा भी रखो असा के भी बरकत थे अदा मुके दा मुर्शिद मनो फरमाई परवा के अलाए के बुधायो तावीज़ कढी करे उन दखल मा तई करे उन दुकानदार जेको दोस्तो भरवारो उनके तावीज़ दिने तावीज़ हथ में खड़े उन जो खोले दिसां त सही ओ दस्तगीर जा गुलाम कामिल मुर्शिद जा हे शान वणे त दस्तगीर जो नारो अञा तावीज़ खोले ही जो निहारे उन तावीज़ में लिखियल है ओ दोस्तो पकोड़ा हिन दुकान तां वठंदा मथे करे भेज दस्तगीर जो नारो कामिल जे लफ्ज़ जो कमाल समझाए जे त दिल वारी रख करे भेज दो दोस्तों पकोड़ा इन दुकान ता वठो लिखियल त इहो वठण वारा भी अद जी विया सुभान अल्लाह मथे ता भेज दस्तगीर मुझा मुर्शिद मोहम्मद आशिक अली शाह अज तुझे बचन वटा जे तो रार करे सीने जो जोर लगाए दस्तगीर जो नारो बुधाया जो उन जा भी कर्ज बद सब तू
मोबाइल जो लाइट बारे करे हथ मथे करे भेज दस्तगीर जो नारो ऐं लबैक जो नारो पंहिंजे मोबाइल जो लाइट बारियो कला कला लाइट बरंदियूं ये मोबाइल सड़ंदा बि न चार्ज बि वध देर सड़ंदा हथनि खे मथे करे ॿई हथ मथे करे न पाए मोबाइल जी लाइट मारियो ॿई हथ मथे करे हाज़िरी कबूल फरमाए मुझे हाज़िरी नात जे लाइ गुज़ारिश कंदासीं साईं असांजे मुर्शिद करीम जे लाडले एहतशाम अफ़ज़ल दादरी